कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में सिंध फूड अथॉरिटी जूं कार्रवाइयूं, नाकारा आरओ प्लांट सील। सिंध फूड अथॉरिटी गुलशन इकबाल, गुलिस्तान जौहर, PIB कॉलोनी ऐं लाइन्स एरिया में कार्रवाइयूं कयूं। कार्रवाइयुनि दौरान 30 खां वधीक नाकारा आरओ प्लांट्स सील कया विया। गैर मयारी पाणी विकिरो कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो, इहो चवणु आहे अख़्तियारियुनि जो। ख़बर मासा शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट के हुक्म ते नाकारा आरओ प्लांट्स खिलाफ़ कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में सिंध फूड अथॉरिटी जूं कार्रवाइयूं, नाकारा आरओ प्लांट सील कया विया आहिनि। सिंध फूड अथॉरिटी गुलशन इकबाल, गुलिस्तान जौहर, PIB ऐं लाइन्स एरिया में कार्रवाइयूं कयूं। कार्रवाइयुनि दौरान 30 खां वधीक नाकारा आरओ प्लांट्स सील कया विया। गैर मयारी पाणी विकिरो कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो, डिप्टी डायरेक्टर सिंध फूड अथॉरिटी जो इहो चवणु आहे। सिंध हाई कोर्ट जे हुकुम तहत नाकारा आरओ प्लांट्स बंदि कराया वेंदा। हुनजो चवणु आहे त कंहिंखे बि बख़्श न कयो वेंदो। कराची डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंध फूड अथॉरिटी कार्रवाइयूं कयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं शाहिद मीर सहतो खां। शाहिद, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में सिंध फूड अथॉरिटी पारां कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। अॼु कराची में नाकारा आरओ प्लांट जेके आहिनि उन्हनि खे सील कयो वियो आहे। 30 खां मथे आरओ प्लांट जेके आहिनि उन्हनि जी सैंपलिंग जेका ख़राबु अचण खां पोइ उन्हनि खे सील कयो आहे। गुलशन इकबाल, गुलिस्तान जौहर, PIB लाइन्स एरिया समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके कार्रवाइयूं आहिनि उहे जारी आहिनि। सिंध हाई कोर्ट ऐं DG मुज़म्मिल हाली कोर्ट आहे फूड अथॉरिटी जो, उनजे हुकुमनि ते ही कार्रवाइयूं जेके आहिनि उहे जारी आहिनि। ऐं डिप्टी डायरेक्टर फूड अथॉरिटी अजील रहमान मेमण जो चवणु हुयो त ही गैर मयारी जेको पाणी विकिरो थिए पियो उन ख़िलाफ़ जेको आहे असां जेको कार्रवाइयूं कयूं पिया ऐं ही जेके कारोबार कनि पिया इन्हनि खे बख़्श न कयो वेंदो। ऐं सिंध हाई कोर्ट जा जेके सख़्त हुकुम आहिनि उन्हनि ते असां कार्रवाई जेका अमल में आंदी आहे। ठीकु आहे, वरी महिरबानी शाहिद।